दादू समाजी तंजीम तरदीब सक्सेस पारां दादू जे यूसी में 11 कलोड़ो में लोकल सपोर्ट ऑर्गेनाइजेशन आवाम जो आवाज़ में CO VO जे कारकुननि जो सेमिनार कोठायो वियो, जंहिंमें यूसी 11 कलोड़ जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे औरतुनि भरपूर शिरकत कई। ज़िले इंतज़ामिया पारां लाइव स्टॉक खाते जे डायरेक्टर आफ्ताब पठाण पिणु शिरकत कई। सेमिनार में इलाइक़े जे औरतुनि तरदीब सक्सेस प्रोग्राम पारां फराहम कयल सहूलतुनि बाबति आगाही ॾिनी। उन मौक़े ते तरदीब सक्सेस प्रोग्राम दादू जे अॻवाननि खुदाबाद यूनिट इंचार्ज हाजी हारिस बुरगड़ी, हुमेरा शेख, सना अली पंवर, मूमल मला, इस्माइल बुगियो, अब्दुल गफ़ार कलोड़ो ऐं ॿियनि शिरकत कई। सेमिनार में आयल महिमान खे सिंध जी सूखड़ी अजर खोटाया विया। उन मौक़े ते लोकल सपोर्ट ऑर्गेनाइजेशन आवाम जो आवाज़ जे अॻवान औरत आरफा कलोड़ो सेमिनार खे ख़िताब कंदे चयो त तरदीब सक्सेस प्रोग्राम जा तौराइता आहियूं जेकी 4 सालनि खां संदनि जी यूसी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में कमु करे पई, जंहिं दौरान मुख़्तलिफ़ स्कीमूं जिनमें सिरनि जो रोड, नलका, वाशरूम ॾियण सां गॾोगॾु सर्वे तहत ग़रीब घराणनि खे माली इमदाद ऐं औरतुनि खे पंहिंजे पेरनि ते बीह घर हलाइण लाइ बिना व्याज जे आसान क़िस्तनि ते क़र्ज़ो फ़राहम कयो आहे। उन्हनि तरदीब सक्सेस पारां सर्वे तहत यूसी जे औरतुनि खे सिहत कार्ड पिणु फ़राहम कया, जिन मां यूसी जे औरतुनि तमामु घणो फ़ाइदो हासिलु कयो आहे। सेमिनार में तरदीब जे अॻवाननि चयो त तरदीब सक्सेस प्रोग्राम सर्वे तहत दादू जे मुख़्तलिफ़ यूसियुनि में कमु करे पई। उन्हनि चयो त हिन वक़्तु तरदीब पुठिते पियल इलाइक़नि में पंहिंजे माण्हुनि जी मदद में हमेशह अॻिभराई आहे। ज़िले इंतज़ामिया पारां लाइव स्टॉक खाते जे डायरेक्टर आफ्ताब पठाण तरदीब जे कम खे साराहींदे चयो त तरदीब सक्सेस जे अॻवाननि जो तौराइतो आहियां जिन प्रोग्राम में शिरकत लाइ दावत ॾिनी। हुन चयो त तरदीब सक्सेस प्रोग्राम दादू में तमामु बहितरीनु कमु करे पई। तहत माली मदद सां गॾोगॾु आम ज़िंदगीअ लाइ कमु ईंदड़ ज़रूरतूं पिणु तरदीब सक्सेस पूरियूं करे थी।